तलहार वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो, हिकु ॼणो फौत थी वियो आहे। बदीन तलहार रोड ते हादसे में आसिफ लाशारी थॾे ते फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल पहुचायो आहे। कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे हम असां शेयर करे रहिया आहियूं। तलहार वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे, हिकु ॼणो फौत थी वियो आहे। बदीन तलहार रोड ते हादसे में आसिफ लाशारी थॾे ते फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल पहुचायो, जॾहिं त कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। हादसो पेश आयो आहे। तलहार वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हादसे में हिकु ॼणो फौत थी वियो। बदीन तलहार रोड ते हादसे में आसिफ लाशारी थॾे ते ई दम ॾिनो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल पहुचायो। कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। तलहार वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, हिकु ॼणो हादसे में फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं तलहार मां आवाज़ जे रिपोर्टर ताहिर समूह खां। जी ताहिर, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी गज़ाला, तलहार बदीन हैदराबाद शायरा हाजी खान स्टाफ लग तेज़ रफ्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 22 साल आसिफ लाशारी मौके ते ई फौत थी वियो। जॾहिं त हादसे जो इतला पुलिस खे ॾिनो वियो त पुलिस बर वक़्तु पहुची हादसे वारी जाइ ते लाश पंहिंजी तहवीर में वठी तलख अस्पताल मुंतक़िल कयो, जिते लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारिसन हवाले कयो वियो। मोती मेहराब लाशारी ॻोठ जो रहवासी आहे, जॾहिं त पंहिंजे ॻोठ वञी रहियो, जॾहिं त पुलिस ट्रक पंहिंजी तहवीर में वठी छॾियो आहे। ट्रक ड्राइवर मौके तां फरार थी वियो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी ताहिर अपडेट करण लाइ।